सवाल है तव्हांजो पीपल्स पार्टी के सहकार खां सवाइ त असांजी जेका वफ़ाक़ी हुकूमत है उहा ई कोन थी हली सघे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत जो हिस्सो है। पीपल्स पार्टी सां गॾु ॿियूं सियासी जमातूं आहिनि। हिकिड़ी कलूशन गवर्नमेंट है। जेसि ताईं तालुक़ु आहे मोटरवे जो, तव्हांखे इहा ख़बर आहे त मोटरवे हिन पूरे मुल्क जे अंदरि जेतिरा बि मोटरवे ठहियल आहिनि अॼु ॾींहं ताईं, उहे सभु जा सभु मोटरवे मुस्लिम लीग नून जी हुकूमत में ठहिया आहिनि। मियाँ नवाज़ शरीफ़ इब्तिदा कई पहिरीं दौरे हुकूमत में मियाँ नवाज़ शरीफ़ मोटरवे ठाहिया। वरी जॾहिं ॿीहर मियाँ नवाज़ शरीफ़ खे अलाह साईं मौक़ो ॾिनो त वरी मोटरवेज़ ठहिया। कराची खां हैदराबाद जो मोटरवे ठहियो जंहिंखे अञा एक्सटेंड करण जी ज़रूरत आहे। हैदराबाद खां सखर जेको मोटरवे ठहियल रुकियल आहे उन में बि जेके उन जा सबब आहिनि असां उन्हनि में नथा वञूं। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो चवंदासीं त सिंध जे माण्हुनि खे अकेलो न छॾिबो। सिंध जे माण्हुनि खे जेके बि सहूलियतूं आहिनि उहे इनशाअल्लाह फेडरल गवर्नमेंट मुहैया कंदी ऐं सखर हैदराबाद मोटरवे हिन ई हुकूमत में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब जी सरबराही में इनशाअल्लाह मुकमल थींदो। तव्हां ॾिसंदो ऐं जदीद तरीन मोटरवे ठहंदो जंहिंमें तमामु सहूलियतूं मौजूदु हूंदियूं। उन जे लाइ पहिरियों फेज़ आहे ही सिर्फ़ु जंहिं बजट में 15 अरब रुपया रखिया विया आहिनि। ही फस्ट फेज़ आहे। सिर्फ़ु 15 अरब में इहा कोन ठहंदो, इन खां वधीक पैसनि में ठहंदो। पर तव्हां ॾिसंदो त फेज़ वाइज़ ऐं मरहला वाइज़ ही फंड्स बि जारी थींदा ऐं जेको मोटरवे आहे उहो न सिर्फ़ु सखर खां हैदराबाद ताईं बल्कि सखर खां कराची ताईं इन जी जेका एलोकेशन कई वेंदी ऐं हिकिड़ी बहितरीन जदीद सफ़री सहूलियतूं सिंध जे माण्हुनि खे मुहैया थींदियूं इनशाअल्लाह। जेतिरा बि मसइला आहिनि उहे बिल्कुलु असां उनखे एड्रेस कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत हाणे सिंध खे तवज्जो ॾियणु शुरू कई आहे ऐं जेके बि वफ़ाक़ी हुकूमत जा नुमाइंदा आहिनि मूं समेत उहे सभु इनशाअल्लाह सिंध में हाणे न सिर्फ़ु मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मुख़्तलिफ़ इदारनि खे विज़िट कंदा बल्कि आवाम जूं जेके शिकायतूं आहिनि उन्हनि जो बि अज़ालो थींदो। कराची में बिजली जे हवाले सां बिल्कुलु त शिकायतूं आहिनि कि इलेक्ट्रिक जे अमले सां वेही करे नेपरा ऐं ॿिया सभु इदारा वेही करे तमामु जल्द तव्हां ॾिसंदव त कराची जे माण्हुनि खे जेका लोड शेडिंग ऐं बिजली जा मसइला आहिनि उहे बि हल थींदा ऐं बहितरी ईंदी। पाकिस्तान जी मईशत बहितर थींदी। तव्हां ॾिठो त ही जेको बजट आयो आहे इन्हनि सभिनी मुश्किलातुनि जे बावजूदु हिकिड़ो बहितरीन बजट पेश कयो आहे ऐं प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ साहब इहो चयो आहे त ही अलाह कंदो त ही आख़िरी बजट अहिड़ो हूंदो जंहिंमें असांखे IMF जी शर्तूं असांजे मथां लागू थियूं आहिनि। ईंदड़ साल जेको बजट हूंदो उन में असां IMF खां बि छुटकारो हासिलु करे चुका हूंदासीं ऐं बतदरीज जेका पाकिस्तान जा अवाम ख़ासि तौर ते सिंध जे अवाम खे फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ां डायरेक्टली बराए रास्त जेके उन जूं फैसिलिटीज़ आहिनि उन जा प्रोजेक्ट्स आहिनि उन सां उहे मुस्तफ़ीद थींदा इनशाअल्लाह। बिल्कुलु मुस्लिम लीग नून सिंध जे अंदरि तव्हांखे मुतहरिक नज़र ईंदी। मुस्लिम लीग नून जी जेका हुकूमत आहे मियाँ शहबाज शरीफ़ साहब जी सरबराही में उन हुकूमत जा कम तव्हांखे थींदा नज़र ईंदा ऐं जिते जिते आवामी शिकायतूं मौसूलु थींदियूं उन जो फ़ौरन अज़ालो थींदे बि नज़र ईंदो।